रहीम एंड अस्सलाम वालेकुम। असां जेके प्रीवियस टे वीडियोस हिन ते ठाहिया आहिनि, जिन में सिंधी जेके पास्ट पेपर आहिनि उन्हनि जी एनालिसिस करे चुका आहियूं। जे पार्ट वन में जे सिलेबस जो पहिरियों हिसो आहे जंहिंमें सिंधी ॿोली जी क़दामत अची वञे थी, सिंधी लोक अदब अची वञे थो। उन खां बाद पार्ट टू में बि असां जेको आहे त ॿिया सिलेबस जा टॉपिक डिस्कस करे चुका आहियूं। ऐं पार्ट जेको टियों हिसो आहे उन में बि असां क्लासिकल ऐं सिंधी जेके सिंधी अदब में जेके जदीद शाइर आहिनि, त उन्हनि ते कहिड़ा सवाल अची चुका आहिनि या कहिड़ा जेके शाइर आहिनि जेके मोस्ट फ्रीक्वेंट पुछा वञनि था पेपरनि में, उन्हनि खे डिस्कस करे चुका आहियूं। त अॼु असांजो जेको सिलेबस जे पार्ट खे कवर कंदासूं उहो असांजो हितां खां शुरू थिए थो, जंहिंमें आहे त सिंधी नसर नगार। हाणे जेके सिंधी अदीब आहिनि या जेके सिंधी नसर नगार आहिनि, जिन सिंधी नसरी अदब ते कमु कयो आहे, त उहे कहिड़ा कहिड़ा अहम आहिनि, या पहिरीं त असां ॾिसंदासीं त असांखे सिलेबस में कहिड़ा मिलियल आहिनि। उन खां बाद में असां ॾिसंदासीं त पेपरनि में काफ़ी भेरा कहिड़नि जेको आहे तदीबनि ते या नसर नगारनि ते सवाल अची चुका आहिनि। हाणे असांखे जेके सिलेबस में मिलियल आहिनि त उहे इलाही सारा आहिनि। जीअं हुन में काको भीरूमल थी वियो, जंहिं जेको आहे त तमामु घणो तहक़ीक़ आहे, सिंध जी तारीख़ ते तमामु घणो कमु कयो आहे, सिंधी ॿोलीअ जे बुणभण बाबति हिकु जेको आहे त नज़रियो बि ॾिनो आहे, ऐं सिंधी तारीख़ बाबति किताब लिखिया आहिनि। सिंध में सोढनि जी साहिबी, हिंदुनि जी तारीख़, उन्हनि जे बारे में उन्हनि काफ़ी सारा मतिलबु रिसर्च बेस्ड ऐं तारीख़ी किताब लिखिया आहिनि। उन खां बाद में त मतिलबु काको भीरूमल जेको आहे उहो पेपर में बि ईंदो आहे ऐं काफ़ी सारो अहम बि आहे। उन खां बाद में आहे डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी। ठीकु आहे, डॉक्टर होलचंद मोलचंद जेको गुरबख्शाणी जन आहिनि, इन्हनि जो सर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले ते तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु आहे, जंहिंमें इन्हनि ते रावनि जो कमु कयो आहे, उन्हनि खे जुल्दनि में छपरायो आहे। उन खां बाद में मीरा मोहम्मद शाह ऐं मिर्ज़ा कलीच बेग सिंधी तर्जुमन जो बादशाह केन, अलामा उमर बिन दाऊद भुट्टो जन आहिनि, पीर अली मोहम्मद राशिदी आहिनि, पीर हसामुद्दीन राशिदी, जीएम सैयद, डॉक्टर नबी बख्श खान बलोच, अगेन इलाही सारो अहम हिननि सिंधी ॿोलीअ जे बुणभुणाद बाबति नज़रियो ॾिनो आहे। ऐं जॾहिं सिंधी लोक अदब जी ॻाल्हि कबी त ऑब्वियसली डॉक्टर साहब जिन जो नालो पहिरीं जेको आहे त असांजे ज़हन में अची वेंदो आहे। हुन खां बाद में आहे डॉक्टर गुलाम अली अलाना साहब। हे बि वॾा जेको आहे त इलाही सारा हिननि जा कम आहिनि, जीअं सिंधी ॿोलीअ जे बुणभुणाद बाबति न नज़रियो पेश कयो आहे, ऐं उन्हनि सां गॾोगॾु सिंधीअ जा जेके ॿोलीअ जा लहजा आहिनि उन्हनि ते बि सर्जन जो तमामु घणो कमु थियल आहे, सिंधी सूतियात ते कमु थियल आहे। उन खां बाद में आहे मोहम्मद उस्मान ॾेपलाई, हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी, एंड फहमीदा हुसैन, ताज जोयो। ही जेके अदीब आहिनि जेके असांजे सिलेबस जो हिसो आहिनि। हाणे हुन खां बाद में जेकॾहिं असां डिस्कस कंदासूं त ॿियो आहे जदीद नसरी अदब। हाणे हू त हुया असांजा नसर नगार, जिन मां हिननि जेको आहे त नॉवल बि लिखिया आहिनि, अफ़साना बि लिखिया आहिनि, ड्रामा बि लिखिया आहिनि। ऐं हुन खां बाद में ॿियो आहे जदीद नसरी अदब, जेको अगेन असांजे सिंधी जेको सिलेबस आहे उन जो हिकु अहम हिसो आहे, जंहिंमें असांखे नॉवल अची वञे थो। पाण पढ़ंदासूं त नॉवल छा आहे, नॉवल जी पूरी तारीख़ कॾहिं खां शुरू थियो, कहिड़ा कहिड़ा नॉवल निगार थी गुज़रिया आहिनि जिन नॉवल ते कमु कयो आहे, कहिड़ा कहिड़ा नॉवलनि जेके आहिनि तर्जुमो कया विया आहिनि। हुन खां बाद में अफ़सानो वरी नॉवल आहे, अफ़साने में कहिड़ो फ़र्क़ु आहे, अफ़साने जी अगेन तारीख़ पूरी पढ़णी आहे, ड्रामे जा जेके क़िस्म आहिनि, ड्रामे जूं जेके ख़ासियतूं आहिनि, ऐं हुन खां बाद में ॿियो आहे सफ़रनामो। त अॼु असां जेको पंहिंजे वीडियो में कवर कंदासीं उहो हिन पार्ट खे कवर कंदासीं त हिन मां कहिड़ा जेके अदीब आहिनि उहे तमामु घणो पुछा वेंदा आहिनि, ऐं जेको जदीद नसरी अदब आहे उहो बि। जी, त असां वटि हिकु सुवाल आहे जेको 2016 मां 16 में अची चुको आहे। त हिन सुवाल में पुछो वियो आहे त हेठियनि मां किन बि ॿिनि नसर निगार त नसर निगारनि जे नसर ते मुख़्तसिर नोट लिखो। हाणे हुन में जेको आहे त असांखे टे ऑप्शंस प्रोवाइड कया विया आहिनि, जिन में अलिफ आहे पीर हसामुद्दीन राशिदी, ॿिए आहे मोहम्मद उस्मान ॾेपलाई, ऐं हुन खां बाद में जीम आहे डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो। हाणे इहे असांखे टे नसर नगार मिलियल आहिनि, टिनि नसर नगारनि मां किन बि ॿिनि ते असांखे नोट लिखिणो आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां ॾिसूं त वरी 2016 में ॿियो बि सवाल अची चुको आहे, जंहिंमें
हेठि मां किन ॿिए ॿिनि नावलनि ते पंहिंजे मुताले जी उपटार करियो। हाणे हिन में जेको आहे त टे नाविल ॾिना विया आहिनि जेके अगेन मशहूरु नाविल आहिनि, जिन मां हिकिड़ो आहे ज़ीनत, ॿियो आहे पढ़ाॾो सोई सॾु ऐं टियों आहे रहिजी वियल मंज़र। हाणे हिननि मां किन बि ॿिनि नॉवलनि ते जेको आहे त डिटेल में नोट लिखणो आहे कंहिं बि ॿिनि नॉवलनि ते। जी, त इहे जेके नॉवल आहिनि इहे बि मशहूरु अदीबनि जा लिखियल आहिनि। हाणे जीअं आहे रहिजी वियल मंज़र ही तारिक आलम अबड़ो साहब जन जो लिखियल नॉवल आहे। ऐं उन खां बाद में जेको ज़ीनत नॉवल आहे ही लिखियल आहे मिर्ज़ा कलीच बेग साहब जन जो। हाणे ही तव्हांखे कमेंट सेक्शन बॉक्स में ॿुधाइणो आहे त पढ़ाॾो सोई सॾु कंहिंजो नॉवल लिखियल आहे। इहो तव्हां हेठि जेको आहे त कमेंट सेक्शन में ॿुधाईंदव त हीउ नॉवल कंहिंजो लिखियल आहे, छाकाणि हीअ बि तमामु अहम नॉवल आहे ऐं हिकु मशहूरु अदीब जो लिखियल आहे ऐं हीउ ज़्यादातर MCQs में बि पुछियो वेंदो आहे। जीअं कि हिन 2017 में ॿियो सुवाल आयल आहे त अल्ताफ़ हुसैन जे सफ़रनामनि ते तफ़सीली नोट लिखो। 2017 में सुवाल आयल आहे। जीअं त जेको अल्ताफ़ शेख साहब जन आहे उन्हनि जा सफ़रनामा तमामु घणा मशहूरु आहिनि। उन्हनि ते जेको तफ़सीली नोट लिखिणो आहे त उन्हनि जा सफ़रनामा कहिड़ा आहिनि, उन्हनि जे सफ़रनामनि में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेके उन्हनि खे ॿियनि सफ़रनामनि जेके लिखंदड़ आहिनि उन्हनि खां मुनफ़रद बणाइनि थियूं। हिन ते जेको आहे त मुंहिंजो हिकु कंप्लीट वीडियो ठहियल आहे उनजे पूरे सफ़रनामनि ते, त उन्हनि जे सफ़रनामनि में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं हुयूं। उन खां बाद में 2017 में हिकु ॿियो सवाल आहे जंहिंमें पुछियो वियो आहे त आगा सलीम हिकु मुहक़िक़, अफ़साना निगार, नाविल नवीस, मुतरजम ऐं शाह लतीफ़ जो पाखू अदीब हो। उन्हनि जी रोशनीअ में तनक़ीदी जाइज़ो पेश करियो। हाणे आगा सलीम ते ही सवाल आहे त उहे अफ़साना निगार बि हुया, हिकु मुहक़िक़ बि हुया ऐं नाविल नवीस बि हुया। उन्हनि जी रोशनीअ में असांखे तनक़ीदी जाइज़ो पेश करिणो आहे। उन खां बाद में सिंधी नॉवल ऐं फ़नी सिटार जे लिहाज़ खां कहिड़ी जिदत आई वाज़े करियो। अगेन सिंधी नस्री अदब मां ही जेको आहे त नाविल जे बारे में सवाल आयल आहे ऐं 2018 में जेको आहे त हिकु दफ़ो ॿीहर आगा सलीम खे जेको आहे त पुछियो वियो आहे। बाद में 2019 में हिकु ॿियो सवाल अची चुको आहे अदीब ते त मोहम्मद उस्मान डिपलाई जो नॉवल जेको सांगड़ आहे जेको तारीख़ी नाविल आहे जेको तहरीक ते लिखियो वियो आहे, कहिड़ी तहरीक जे हवाले सां आहे तनक़ीदी जाइज़ो पेश करियो। उन खां बाद में अगेन ही जेको आहे त कुझु नॉवेल्स ते सवाल आहिनि। द नॉवल जा हिसा, अफ़साननि जा कुझु अहम मजमूआ जेके असांखे जेको आहे त पढ़ना आहिनि, हिननि जूं थोरी समरीज़ पढ़णियूं आहिनि जंहिंमें ज़ीनत अची वियो, सांगड़ अची वियो। हिन ते जेको आहे त हिकु ॿियो मां वीडियो ठाहींदमि जंहिंमें ॿुधाईंदमि त ही जेके इम्पोर्टेंट जेके अहम नॉवल आहिनि हिननि खे कीअं कवर करणु खपे। हाणे ही सिंधी जो पेपर आहे 2020 जो मां खोलियमि त हिन में ॾिठमि त असांजा जेके अॼु मौज़ू आहिनि नसरी अदब त हुन सां रिलेटेड छा सवाल अची चुका आहिनि या न अची चुका आहिनि। ॾिसो हिकिड़ो सवाल नंबर 2 आहे जंहिंमें इहो पुछियो वियो आहे त लिसानी जोग्राफी छा आहे? सिंधीअ जी लिसानी जोग्राफी ॿुधाईंदे ॿोलीअ जे मुखिया लेजनि बाबति ॼाण ॾियो। ॾिसो पाण कवर अॻिते जेको आहे त मां तव्हांखे ॿुधायमि त डॉक्टर ग़ुलाम अली आलाना साहब जिन खे इन्हीअ असांखे कवर करिणो आहे, छाकाणि त हुननि जी लिसानी जोग्राफी ते अहम कमु थियल आहे जंहिंमें हुननि सिंधी ॿोलीअ जा लहजा ॿुधाया आहिनि। मुरादी लहजो, लाड़ी लहजो, मयारी लहजो, डिफरेंट जेके सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि उनजी जोग्राफी जे हवाले सां उन्हनि उहे लहजनि ते जेको आहे त ॿुधायो आहे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि सिंधी ॿोलीअ जे बुणभुणान बाबति बि नज़रियो पेश कयो आहे ऐं सिंधी सूतियात ते बि हुननि जो कमु थियल आहे। त ॾिसो अगेन ही जेको आहे त ग़ुलाम अली आलाना साहब इम्पोर्टेंट आहिनि, असांखे कवर करिणो आहे। ऐं ॿियो सिंधी ड्रामे ते बि हिते सवाल आयल आहे त सिंधी ड्रामे जी ओसर इर्तिक़ा बाबति ॿुधाईंदे जदीद सिंधी ड्रामे जो जाइज़ो पेश करियो। हाणे असांखे जेको आहे त पूरी जेको सिंधी ड्रामो आहे हुनजी पूरी जेको आहे त ओसर ऐं इर्तिक़ा मतिलबु हुनजी शुरूआत जेको तारीख़ी पीरियड आहे उहो ॿुधाइणो आहे ऐं पोइ जेको असांजो जदीद सिंधी जेको ड्रामो आहे जेके जदीद सिंधी ड्रामा ठहनि था हुननि जो हिकु जेको आहे त असांखे जाइज़ो पेश करिणो आहे। ॾिसो सिर्फ़ु असांखे सिंधी पेपर में 4 सवाल हल करणा हूंदा आहिनि। हिकिड़ो सवाल त ही थी वेंदो आहे जंहिंमें जेको आहे त हिन जो सिंधी जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो, अंग्रेज़ी जो सिंधी में तर्जुमो। हाणे बाक़ी बचा पाण वटि जेको आहे त 3 सवाल जेकॾहिं तव्हां ही कवर कयो था, 2 सवाल इहे थी विया ड्रामो, 3 सवाल इहो जेको आहे त थी वियो। उन खां बाद में पाण ही बि कवर चेक करे चुका आहियूं त सिंधी जदीद शाइरीअ जा कहिड़ा मौज़ू आहिनि तफ़सील सां ॿुधायो। त तव्हांजा 4 सवाल इते ई पूरा जेको आहे त आराम सां थी वञनि था, पर उनखे छॾे ही कलोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर छो चयो वेंदो आहे, इहो बि पाण जेको आहे त आराम सां डिस्कस करे चुका आहियूं।
इन खां बाद में जेको आहे त ॿियो जेको आहे शाइरनि जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पाण कवर करे चुका आहियूं। हुन ते जेको आहे त 2 वीडियोज़ बि पयल आहिनि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। उन खां बाद में सचल सरमस्त आहिनि, पाण कवर करे चुका आहियूं। क्लासिकल शाइर में हाजी अहमद मल्ला आहे, असां इन्हनि खे बि जेको आहे त कवर करे चुका आहियूं। सो नेक्स्ट वीडियो में जेको आहे त असां सिंधी नॉवल, अफ़साना ऐं जेके ड्रामनि जा मजमूआ ॾिनल आहिनि कुझु अहम जिन खे कवर करिणो आहे, पाण उन्हनि ते ॻाल्हाईंदासूं। अल्लाह हाफ़िज़।